फेसबुक मोनेटाइज़ेशन में हिकिड़ो मसइलो कुझु दोस्तनि खे शो थी रहियो आहे। हाणे सभई दोस्त जेके फेसबुक मोनेटाइज़ेशन जा ख़्वाहिशमंद आहिनि, उहे इन ॻाल्हि खे जेको आहे सो ध्यान सां ॿुधनि। ॾिसो बाबा, ही जेको अर्निंग ब्रेक डाउन आहे, ही किन दोस्तनि खे मसइलो पेश अची रहियो आहे, मां तव्हांखे सम्झाईंदुसि। अर्निंग ब्रेक डाउन छा आहे, उन जे मुतलिक़ मां फेसबुक जी ऑफिशियल वेबसाइट ते वियुमि। उते मां सॼो उन्हनि जो डेटा पढ़ियुमि। हाणे डेटा त इंग्लिश में आहे, मां सॼो डेटा पढ़ियुमि, उनखे सम्झुमि। हाणे तव्हांखे मां सिंधी में सम्झाईंदुसि। इन वीडियो खे गौर सां ॾिसो, ही अॻिते हली तव्हांखे कमु ॾींदो। जिन खे मसइलो आहे उहे ॻाल्हि खे सम्झंदा। ऐं मां वीडियो जे आख़िर में इहो ॿुधाईंदुसि त इन मसइले जो हल छा आहे। सही आहे। ऐं जिन दोस्तनि खे इहो मसइलो पेश न आहे, त अॻिते हली इहो मसइलो थी सघे थो त जीअं हू परेशान न थियनि। सही आहे। हाणे मां फेसबुक जे ऑफिशियल वेबसाइट ते वञी करे इहो अर्निंग ब्रेक डाउन जो सॼो डेटा पढ़ियुमि। उनखे थुल्हे लिखे नोट्स ठाहियो अथमि, जेको आहे सो पाण वटि नोट्स ठाहे रखियो अथमि तव्हांखे सम्झाइण लाइ, त जीअं को पॉइंट मिस न थिए। सही आहे। हाणे अचो त शुरू कयूं था। पहिरियों त इन जे बारे में त इहो अर्निंग ब्रेक डाउन छो थींदो आहे, उनजो मक़सदु छा आहे, तव्हांखे इहो प्रॉब्लम छो अची रहियो आहे, इहो पहिरीं ॻाल्हि सम्झंदासीं। सही। हाणे इन में पहिरियों जेको ऑप्शन आहे टोटल अर्निंग, तव्हांखे टोटल अर्निंग ते अर्निंग ब्रेक डाउन थींदो आहे, बोनस खां अलावा। हाणे जे तव्हांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल मिलियल आहे न, जिन में वीडियोज़ आहिनि, जिन में रील्स आहिनि, जिन में फोटोज़ आहे, जिन में टेक्स्ट आहिनि, जिन में स्टोरी आहे, सिर्फ़ बोनस खे छॾे करे, ॿियो तव्हांजी सभिनी टूल्स ते, अर्निंग टूल्स ते इहो अर्निंग ब्रेक डाउन थींदो आहे। सही आहे। हाणे जेको ॿिए नंबर ते आहे, उन्हनि असांखे ॿुधायो आहे फेसबुक वारनि, तव्हांजी पोस्टनि जो टोटल कमाई कटौती खां बग़ैर। हाणे ॾिसो, तव्हां जेके बि पोस्ट रखंदा आहियो फेसबुक ते, कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल जे तहत, जे कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल तव्हांखे मिलियल आहे न, उन जे तहत तव्हां रील्स रखिया आहियो, तव्हां वीडियोज़ रखिया आहियो, तव्हां फोटोज़ रखिया आहियो, तव्हां टेक्स्ट लिखिया आहियो, उन्हनि ते तव्हां जेको अर्निंग कंदा आहियो, उन अर्निंग ते फेसबुक जो बि हिसो हूंदो आहे। जेके एड्स हलंदा आहिनि, उन्हनि ते 45% फेसबुक जो आहे, 55% तव्हांजो आहे। उहो अर्निंग जॾहिं गॾु थींदो आहे, फेसबुक वारो महीने जे आख़िर में पंहिंजो कटौती करे तव्हांखे तव्हांजो पे आउट जेको आहे सो उहो इशू कंदो आहे, तव्हांखे पैसा ॾींदो आहे। जेसिताईं उन कटौती जे मुतलिक़ को फ़ैसिलो न थिए न, इहो तव्हांजो अर्निंग ब्रेक डाउन रहंदो। ठीकु आहे। तव्हांजो जेको अर्निंग आहे उहो ब्रेक डाउन में वेंदो। टे नंबर ते आहे फीस। ॾिसो, तव्हांजो पोस्ट कहिड़े सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते शो थींदो आहे, आया वो फेसबुक ते शो थींदो आहे, आया वो गूगल ते शो थींदो आहे, आया हू यूट्यूब ते शो थींदो आहे, आया हू एप्पल प्रोडक्ट्स ते शो थींदो आहे। एप्पल प्रोडक्ट्स मतिलबु एप्पल जा काफ़ी जेको आहे सो एप्लीकेशन्स आहिनि, जंहिंमें वॉच आहे, फिटनेस आहे, आया ॿिया टे आहिनि। उन्हनि जो फीस, उन्हनि जो हिकिड़ो फीस आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हू सर्विस ॾियनि था, उन्हनि जो फीस ठहंदो आहे, प्लेटफॉर्म उन्हनि जो आहे, उन्हनि जा डेटा सेंटर आहिनि, उन्हनि जा मुलाज़िमीन आहिनि। इहे जेको आहे सो फीस हूंदो आहे। इहे इनखे हिडन चार्जिस बि चवंदा आहिनि, जेके बैंक जा हिडन चार्जिस आहिनि, उनखे हिडन चार्जिस बि चवंदा आहिनि। जेसिताईं उन फीस मुतलिक़ फ़ैसिलो न थींदो आहे, सही आहे, उन फीस मुतलिक़ फ़ैसिलो न थींदो आहे, तव्हांजो इहो जेको अर्निंग आहे उहो अर्निंग ब्रेक डाउन में वेंदो आहे। हलियो। अच्छा, तव्हां हिते सोचींदा हूंदव त भई असां त पोस्ट फेसबुक ते रखियो आहे। सही आहे। ठीकु आहे। असां त पोस्ट फेसबुक ते रखियो आहे, त असांजो यूट्यूब सां कहिड़ो कमु, गूगल सां कहिड़ो कमु, असांजो एप्पल सां कहिड़ो कमु। ॾिसो भई, शेयरिंग सिस्टम आहे फेसबुक में। तव्हां यूट्यूब
पंहिंजो चैनल शेयर कंदा आहियो फेसबुक ते जेको आहे सो, या तव्हां जेको फेसबुक जो पोस्ट आहे उहो तव्हां गूगल वग़ैरह ते शेयर कंदा आहियो, त इन प्लेटफॉर्म वसीले उहो सर्विस वेंदो, उनजो बि फीस हूंदो आहे। सही आहे। इन में इंस्टाग्राम बि शामिल आहे। टियों चौथो सॉरी, टैक्स कट, जेको टैक्स तव्हांजे पोस्टनि खां गॾु थींदो आहे उन जी कटौती। ॾिसो, हिकिड़ो त तव्हांजो अर्निंग आहे। सही आहे। तव्हांजो अर्निंग केतिरो ठहे थो, उन अर्निंग ते जेको तव्हांजो मुल्क आहे, पाकिस्तान आहे, सऊदी अरब आहे, USA आहे, UK आहे, ऑस्ट्रेलिया आहे, मलाइशिया आहे, जेको बि मुल्क आहे उन में जेको टैक्स आहे उन जो कटौती कंदा आहिनि। उन खां अलावा तव्हांखे जेको तव्हांजो पैसो आहे उहो पे कंदा आहिनि। सही आहे। उहो पैसो पे थींदो आहे। हाणे काफ़ी मुल्कनि में जेको आहे सो इहे टैक्स कटौती न हूंदो आहे, लेकिन हाणे उन्हनि मुल्कनि में बि इहो टैक्स कटौती थींदो आहे, जीअं सऊदी अरब वग़ैरह आहे। सही आहे। या तव्हां पेपाल में पैसा ईंदा आहिनि, उनजो अलॻि टैक्स आहे, फीस अलॻि आहे। तव्हांजे बैंक अकाउंट्स में ईंदा आहिनि, उनजो अलॻि फीस आहे, गवर्नमेंट जो टैक्स आहे। जेसिताईं उन टैक्स जे कटौती जे बारे में फ़ैसिलो न थींदो आहे, इहो तव्हांजो अर्निंग ब्रेकडाउन में रहंदो आहे। सही आहे। अचूं था 5 नंबर ते, रिफंड तव्हांजो टोटल कमाई जेका तव्हांखे महीने जे आख़िर में ॾिनो वेंदो। ॾिसो, जे तव्हांजे अर्निंग मां इत्तफ़ाक़न को ज़्यादा कटौती थींदो आहे या मिस्टेक थींदो आहे, त उन कटौती खे तव्हांखे वापसि कंदा आहिनि, तव्हांखे रिफंड कंदा आहिनि। हाणे ॾिसो, तव्हां जेको स्टोर फ्रंट आहे उन में तव्हां फेसबुक जे वसीले कंहिं दोस्त जेको रिक्वेस्ट कंदो आहे उनजो फीस हूंदो आहे $8 $10। ठीकु आहे। उहो तव्हां एक्सेप्ट कंदा आहियो, उन दोस्त लाइ वीडियो ठाहींदा आहियो स्टोर फ्रंट में, उनजा पैसा शो थींदा आहिनि, लेकिन तव्हांजे पे आउट में न ईंदा आहिनि। जीअं ई उनजो फ़ैसिलो थींदो आहे, हाणे स्टोर फ्रंट जा जेके $6 आहिनि, $7 आहिनि, $8 आहिनि, उहे इनखे ॾियणो आहे, रिफंड करिणो आहे, उहो तव्हांखे ॾेई छॾींदा आहिनि। या टैक्स में कटौती थींदो आहे, फीस में ज़्यादा कटौती थींदो आहे, पोइ तव्हांखे वापसि कंदा आहिनि, इहो रिफंड हूंदो आहे। 6 नंबर आहे, तव्हांजो कंटेंट या कमाई रिव्यू में हुजे। ॾिसो, तव्हांजो जेको कंटेंट आहे उन में कॉपीराइट आयो आहे, या उन में को माण्हू क्लेम कयो आहे त ही मुंहिंजे पोस्ट जो, मुंहिंजे कंटेंट जो टुकड़ो इस्तेमालु कयो आहे इजाज़त खां बग़ैर, फेसबुक तव्हांखे नोटिफाई कयो आहे, तव्हां रिव्यू में विया आहियो। ठीकु आहे। या तव्हांजो जेको कमाई आहे, जिन में मसलन तव्हां $1000 कमाया आहियो, तिन में $300 नॉट पे एबल आहिनि, $300 उन जे मुतलिक़ बि तव्हां रिव्यू में विया हो, त तव्हांजो अर्निंग ब्रेक डाउन शुरू थींदो आहे। सही आहे। उहो रहंदो आहे। हाणे असां अचूं था 7 नंबर में, कंटेंट ओनरशिप क्लेम्स। वरी साॻी ॻाल्हि आहे, कॉपीराइट हिते बि अचे थो। मसलन फेसबुक तव्हांखे अलो कंदो आहे, जीअं मुंहिंजा वीडिया तव्हां ॾिठा हूंदो, टुकड़ो मां रखंदो आहियां, उन खां बाद मां उते पंहिंजो कमेंट्री कंदो आहियां। ठीकु आहे। का नई शइ ऐड कंदो आहियां, जेको माण्हू उहो मूं ते क्लेम कंदो मुंहिंजे फेसबुक पेज ते, त हीउ टुकड़ो मुंहिंजो आहे। सही आहे। जेका लिमिट फेसबुक मूंखे ॾिनो आहे, बाबा हिन जा 4 सेकंड 5 सेकंड लिमिट आहे, एतिरो इस्तेमालु करे सघे थो, त उहो क्लेम कंदो, त मुंहिंजो बि अर्निंग ब्रेक डाउन में वेंदो। सही आहे। ॻाल्हि खे सम्झो। हाणे 8 नंबर ते आहे, तव्हां गाननि ते या कंहिंजे कंटेंट ते वीडियो ठाहियो आहे। सही आहे। हाणे तव्हां कंहिंजे गाननि ते या कंटेंट ते, वरी बि साॻी ॻाल्हि आहे, वीडियो ठाहियो आहे, जेसिताईं उहो शेयर उन कंटेंट वारे खे न मिलंदो, उन गाने वारे खे न मिलंदो। जीअं मां जलाल चांडे जो गानो ठाहियो आहियां, उहो फेसबुक ऑफिशियली उन गाने में मुंहिंजे साउंड खे ऐड करे छॾियो। हाणे उन मां जेतिरो मां कमाईंदुसि, उन जो हिकु हिसो उन गाने वारे यूट्यूब चैनल खे वेंदो, उन प्रोडक्शन खे वेंदो। जेसिताईं उन मुतलिक़ फ़ैसिलो न थींदो, तव्हांजो अर्निंग ब्रेक डाउन में रहंदो। सही आहे। उन खां अलावा 9 नंबर ते आहे,
ॿिया एडजस्टमेंट, मुख़्तलिफ़ एडजस्टमेंट जंहिंमें तव्हांजो पे आउट घटाए या वधाए ॾियनि। ॾिसो, जेका बि तव्हांजो अर्निंग थींदो आहे फेसबुक वारो उहो एडजस्टमेंट कंदो आहे। ॾिसो, मसलन ॻाल्हि आहे, तव्हां जे 10 वीडियो रखिया आहियो, हिकु वीडियो ते व्यूज़ घटि आहिनि, इंगेजमेंट घटि आहे, उनजो अर्निंग ज़्यादा आहे जेका तव्हां फेसबुक ते ॾिसंदा रहंदा आहियो। या हिकिड़ा वीडियो आहिनि जंहिंजा व्यूज़ घणा आहिनि, इंगेजमेंट घणो आहे, मतिलबु लाइक कमेंट इहे घणा आहिनि, लेकिन उन ते अर्निंग घटि आहे, इनखे एडजस्टमेंट चवंदा आहिनि। फेसबुक वारो इहे शयूं एडजस्टमेंट करे, या तव्हांजो जेके महीने में तव्हांखे इंगेजमेंट मिलंदो आहे, लाइक्स मिलंदा आहिनि, कमेंट्स मिलंदा आहिनि, ॿिया टिया मिलंदा आहिनि, उन्हनि खे सॼे महीने में पे आउट खां अॻु में या हिकु हफ़्तो अॻु में फेसबुक वारो एडजस्ट कंदो आहे, उनखे एडजस्टमेंट चवंदा आहिनि। ठीकु आहे, उन वसीले तव्हांजो पे आउट वधाए या घटाए ॾींदा आहिनि। मिसाल ॻाल्हि आहे, हिकु दफ़े मां सां छा थियो, मुंहिंजी अर्निंग जेको आहे सो काफ़ी टाइम अॻु जो ॻाल्हि आहे, 245 मुंहिंजो डॉलर अर्निंग थियो, 245। ऐं जॾहिं मुंहिंजो पे आउट आयो उहो मूंखे $290 मूंखे पे थियो। मां हैरान थी वियुमि त ही छा थियो, 245 काथे काथे 290। सो इनखे एडजस्टमेंट चवंदा आहिनि। सही आहे। हाणे 10 नंबर ते आहे परफॉर्मेंस मैट्रिक। सॼे महीने में तव्हांखे जेके लाइक व्यूज़ एंगेजमेंट मिलंदो उन तहत पैसनि जो विर्छ, शायदि इहो मां ॻाल्हि करे चुको आहियां, इहो साॻी ॻाल्हि आहे जेको एडजस्टमेंट जे बारे में लास्ट में तव्हांखे ॿुधायुमि। सही आहे। ऐं जेको 11 आहे, ही अहम आहे, ही निहायत अहम आहे। इन शइ खे तव्हां सम्झो, इन मुतलिक़ मां वीडियोनि में ॿुधाए चुको आहियां। ही आहे तव्हांजे कंटेंट जो एलिजिबिलिटी। फेसबुक वारो जॾहिं बि तव्हांखे कंटेंट मोनेटाइज़ेशन ॾींदो आहे, उहो तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहे त तव्हांजो जेको बि एलिजिबल कंटेंट आहे उन ते तव्हां अर्निंग करे सघंदो। फेसबुक वारो तव्हांजे जेको आहे सो कंटेंट खे ॾिसंदो, जेको कमाई करे बि चुको आहे, छो त कंटेंट मोनेटाइज़ेशन तव्हांखे मिलियो आहे, लेकिन उहो उन कंटेंट जो एलिजिबिलिटी आहे या कोन्हे, आया वो ओरिजिनल आहे, आया वो ओरिजिनल न आहे। हाणे ओरिजिनल जो मक़सदु सिर्फ़ु ई जेको वीडियो मां ठाहे रहियो आहियां पंहिंजे मोबाइल तां, इनखे पंहिंजे मोबाइल में मां एडिट कयो आहियां, ही सिर्फ़ु मुंहिंजो आहे। इन जो मक़सदु ओरिजिनल न आहे, न सिर्फ़ु इन वीडियो जो मक़सदु, बल्कि उन वीडियो जो बि मक़सदु ओरिजिनलिटी आहे, जेको तव्हां एडिट कंदा आहियो, पंहिंजो क्लिप एड कंदा आहियो, पंहिंजो कमेंट्री एड कंदा आहियो, उनखे बि ओरिजिनलिटी जे ज़ुमरे में फेसबुक ॾिसंदो आहे, उन शइ खे बि ओरिजिनल कंदो आहे। तव्हांजो कंटेंट ओरिजिनल आहे, उन तहत बि जेसि ताईं फ़ैसिलो न थींदो तव्हांजो अर्निंग ब्रेक डाउन में रहंदो। ही हुयो अर्निंग ब्रेक डाउन जो ख़ुलासो। हाणे वीडियो पूरो उमेद त तव्हां ॾिठो हूंदो, ॻाल्हि खे सम्झो हूंदो। ठीकु आहे। हाणे अचूं था इन जे हल जे बारे में। ॾिसो, जे तव्हांजा फॉलोअर सुठा आहिनि, जे तव्हांजो कंटेंट हली रहियो आहे, तव्हांजो जेको आहे सो अर्निंग इन ब्रेक डाउन खां अॻु में सुठो थी रहियो आहे, उहो जेको आहे सो माज़ी में, या तव्हांजो जेको पे आउट आहे उहो पेंडिंग में आहे, हाणे तव्हांखे छा करिणो पवंदो, तव्हांखे मेटा वारनि सां कॉन्टेक्ट करिणो पवंदो। तव्हां मेटा जो वेरिफिकेशन वठो, ब्लू टिक वठो, उन में तव्हांखे मेटा ऑप्शन ॾींदो आहे इनहेंस सपोर्ट जो। उन इनहेंस सपोर्ट में वञो, मेटा जे एजेंट सां ॻाल्हायो, जेके मैसेंजर जे ज़रिए तव्हां सां चैटिंग कंदा, तव्हां सां राब्तो कंदा। पोइ उनखे पंहिंजो मसइलो ॿुधायो। जे तव्हांखे इंग्लिश नथो अचे, तव्हांखे पढ़ियल लिखियल माण्हू खे उहे मैसेजूं ॾेखारियो, उन सां चैटिंग करायो, तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। उमेद त ॻाल्हि सम्झ में आई हूंदी।